नैना, तू मूसा सां बेपनाह मोहब्बत कंदी आहे, इहो सच आहे? हाँ सर, मां मूसा सां एतिरी मोहब्बत कंदी आहियां, पंहिंजी ज़िंदगी खां बि वधीक। जे तोखे ख़बर पए त मूसा ॿिए कंहिं छोकिरी सां शादी करण वारो आहे त पोइ तूं छा कंदीअ? पिरीअ जी ख़ुशियुनि मथां पंहिंजी ख़ुशियुनि खे गौर करण खे ई त मोहब्बत चवंदा आहिनि। पिरीं जे न मिले त पोइ मोहब्बत अधूरी रहिजी वेंदी आहे। मोहब्बत हासिलात जो नालो न आहे सारा। इंसान जॾहिं कंहिंसां मोहब्बत कंदो आहे न, पंहिंजी ख़ुशियुनि खे क़ुर्बान करणो थो पए। ईअं हूंदो आहे नैना, पंहिंजूं ख़ुशियूं हुन जे अॻियां माना नाहिनि रखंदियूं, पर हू ॿिए कंहिंजो थी वञे दिलि कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदी आहे। असल मोहब्बत जो इम्तिहान त इहो ई हूंदो आहे। पुरसरात त माण्हू गुज़री सघे थो, पर हिन इम्तिहान मां नथो गुज़री सघे। तो बि सची आई सारा। पंहिंजे महबूब जे मथां जिद जान त घोरे सघिजे थी, पर जॾहिं हू कंहिं ॿिए जो थी वञे, इहो बर्दाश्त करणु नामुमकिन आहे। उन करे त मां पंहिंजे पिरीं खे हासिल करण थी चाहियां, पर हू ॿिए कंहिंजो थी वियो आहे। पर हू मुंहिंजो आहे ऐं मुंहिंजो ई रहंदो, ॿिए कंहिंजो थियणु कोन ईंदुसि। हुनखे हासिल करण जे लाइ मां दुनिया सां टकराए सघां थी। इहा कोशिश मूं बि कई सारा, पर ही ज़मानो मोहब्बत करण वारनि जे विच में दीवार बणिजी वेंदो आहे। पर हार मूं अञा नाहे मनी। बस तूं दुआ कर त मां पंहिंजी मंज़िल माणियां। दुआ कर सारा त मुंहिंजो महबूब मुंहिंजो थिए। जेकॾहिं हू कंहिं ॿिए जो थियो न, त नैना त जीरे ई मरी वेंदी। उन जे करे तूं मूंखे दिलि सां दुआ ॾे त मुंहिंजो महबूब सिर्फ़ मुंहिंजो थिए। इहा दुआ मां तोखे नथी करे सघां नैना। जे ईअं थियो न, मां पंहिंजे पिरीं जो विछोड़ो बर्दाश्त कोन करे सघंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।